हिन वीडियो में असां इहो साबित करण जी कोशिश कंदासीं त जेको बि अणपूर हूंदो आहे, अगरि असां उन जे अंश यानी न्यूमरेटर खे ऐं छेद यानी डिनोमिनेटर खे साॻे ई अंग सां ज़र्ब कयूं या वंड कयूं त पोइ असां वटि जेको अणपूर ठहंदो आहे, जेको फ्रैक्शन ठहंदो आहे, उहो पहिरें अणपूर जे बराबरि हूंदो आहे। मिसाल जे तौर ते असां अगरि छहनि खे ॿिनि सां ज़र्ब कयूं त मां इहो चवां थो त अगरि असां छहनि खे ॿिनि सां ज़र्ब था कयूं त 4 खे ॿिनि सां ज़र्ब करण ते बि असांखे साॻियो ई अणपूर मिलंदो। हाणे छहनि खे ॿिनि सां ज़र्ब कंदासीं त असांखे मिलंदो 12, यानी डिनोमिनेटर जेको हुयो असांजो, जेको छेद हुयो, उहो हुयो 6। हाणे अगरि असां अंश पंहिंजे न्यूमरेटर खे बि ॿिनि सां ज़र्ब कयूं त असां वटि थींदो 8 भाङे 12। हाणे मां इहो चवां थो त जेको 4 भाङे 6 आहे इहो बराबरि आहे 8 भाङे 12 जे, यानी इहो हिकु इक्विवेलेंट फ्रैक्शन आहे। हाणे अचो त हीअ जेका तस्वीर आहे असां हिन खे 2 सां करे हाणे 8 भाङे 12 जे लाइ तस्वीर था ठाहियूं त इहा तस्वीर ईअं ई आहे त जीअं असां वटि 4 भाङे 6 जी मिलियल आहे, पर बसि असां हुनखे विच में हर शइ खे 2 सां करे छॾिया आहिनि, छाकाणि त ॿिनि सां ज़र्ब कयो आहे। त हाणे असां हर खाने खे 2 सां टोड़ियूं था ऐं हर खाने में 2 खाना ठाहियूं था, त असां वटि 12 खाना थी वेंदा। असां वटि ॾिसो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 ऐं 12। असां वटि खाना त 12 आहिनि। ॾिसो हाणे भरियल केतिरा आहिनि, 1 2 3 4 5 6 7 8, माना 8 खाना असां वटि भरियल आहिनि 12 में। हाणे अगरि असां वटि 6 खाना हुया ऐं हुन में 4 भरियल हुया ऐं छहनि खे असां ॿिनि सां ज़र्ब कयोसीं त 12 थी विया। साॻे तरीक़े सां असांखे हिन फ्रैक्शन खे पूरो करण जे लाइ जेका भरियल अंग आहिनि उनखे बि ॿीणो करणो पवंदो, यानी 4 खे बि ॿिनि सां ज़र्ब करणो पवंदो, तॾहिं वञी करे असांजो जेको फ्रैक्शन आहे उहो पाण में बराबरि थींदो। त मतिलबु 4 भाङे 6 बराबरि थींदो 8 भाङे 12 जे। हाणे अगरि असां हिन साॻे ई फ्रैक्शन खे वंड कयूं साॻे ई अंग सां त छा असां वटि पोइ बि अणपूर बराबरि ई ठहंदो। हाणे छहनि खे अगरि असां ॿिनि सां वंड था कयूं मिसाल जे तौर ते, त 6 खे अगरि असां ॿिनि सां वंड कंदासीं त असांखे जेको जवाबु मिलंदो उहो हूंदो 3। ऐं 4 खे बि साॻे ई तरीक़े सां जेको असां वटि न्यूमरेटर आहे उनखे बि असां ॿिनि सां वंड था कयूं त 4 खे अगरि असां ॿिनि सां वंड कंदासीं त असांखे जेको जवाबु मिलंदो उहो हूंदो 2। त असां वटि फ्रैक्शन ठही ईंदो, अणपूर ठही ईंदो 2 भाङे 3। ऐं मां इहो चवां थो त 2 भाङे 3 बराबरि आहे 4 भाङे 6 जे ऐं 8 भाङे 12 जे। अचो त हिनखे साबित था कयूं त साॻी तस्वीर खे वरी था रखूं ऐं हिन तस्वीर में अंदरि असां 3 खाना था ठाहियूं। हाणे जेके बि हाणे 6 खाना आहिनि त जेको विच में 2 खाना आहिनि उन्हनि खे असां कटे करे मिलाए था छॾियूं त असां वटि ॾिसो त कीअं जी तस्वीर थी वञे। हाणे असांजे 2 खाना जेके आहिनि जंहिंमें भरियल हुया इन्हनि खे मिलाए छॾियोसीं ऐं टियों जेको खाना जेके 2 पाण में मिलियल आहिनि ऐं ख़ाली आहिनि उनखे बि असां ख़ाली था करे छॾियूं। त हाणे ॾिसो असां वटि 3 खाना थी विया ऐं 3 खाननि मां असां वटि 2 खाना अहिड़ा आहिनि जेके भरियल आहिनि ऐं असां वटि जेको ख़ाल हुयो उहो ख़ाल बि ओड़ो जो ओड़ो ई आहे जहिड़ो असां वटि ॿियनि हुननि में आहे, तस्वीरुनि में आहे। पर ॾिसो त अगरि असां वटि 3 खाना आहिनि या 6 खाना आहिनि या 12 खाना आहिनि, पर असां वटि जेके भरियल खाना आहिनि उन जे मुक़ाबले में ओतिरा ई आहिनि, त मतिलबु इहे जेके फ्रैक्शन्स आहिनि 2 भाङे 3 4 भाङे 6 या 8 भाङे 12 इहे पाण में बराबरि आहिनि। मतिलबु जी ॻाल्हि इहा त अगरि असां कंहिं बि अणपूर खे मथे ऐं हेठे अंग खे डिनोमिनेटर ऐं न्यूमरेटर खे साॻे ई अंग सां ज़र्ब ऐं वंड कंदा आहियूं त असांखे जेको अणपूर मिलंदो आहे उहो बराबरि हूंदो आहे, उहो इक्विवेलेंट हूंदो आहे। हाणे अचो त मश्क जा कुझु सवाल था कयूं। असां हिकिड़ो अणपूर था खणूं 5 भाङे 25 ऐं वरी हिकिड़ो असां ॿियो अणपूर था खणूं, मसलन हिकिड़ो अहिड़ो अंग था खणूं या कोई हिकिड़ो अहिड़ो तब्दील थींदे था खणूं जेको असां मथां लिखूं था ऐं हेठों असां ॿियो अंग था लिखूं। त मिसाल असां लिखूं था T/100। हाणे असां चाहियूं था त जेका टी जी वैल्यू आहे असांखे उहा मिली वञे ऐं जेको असांजो जेको फ्रैक्शन आहे 5 भाङे 25 जे बराबरि हुजे। हाणे तव्हां ॾिसो त 25 खे अगरि असां 4 सां ज़र्ब कयूं त उहो 100 थी वेंदो। त साॻे तरीक़े सां 5 खे अगरि असां 4 सां ज़र्ब कयूं जेको थींदो असां वटि 20, त पोइ असां वटि टी जी वैल्यू मिली वेंदी त बराबरि थींदो T = 20, छाकाणि त टी जी वैल्यू 20 थींदी। ऐं हिन सवाल में असां टी खे ड्राए टी जी जॻह ते 20 लिखी था छॾियूं त जीअं असांजो जेको फ्रैक्शन आहे जेको 5/25 जे बराबरि आहे उहो थी वञे 20/100। अच्छा, हाणे वरी हिकिड़ो ॿियो सुवाल था कयूं, इन साॻे ई फ्रैक्शन में असां पोइते था वञूं त मिसाल असां जेको मथों अंग आहे उन जी जॻह ते क्वेश्चन मार्क था लिखूं, पर ईअं था कयूं असां ईअं था कयूं त जेको मथियों अंग आहे न उहो लिखूं था त उहो बराबरि आहे 1 जे, ऐं जेको हेठियों अंग आहे उनखे असां लिखूं था क्वेश्चन मार्क जे। पहिरियों असां न्यूमरेटर वारो कयो हुयोसीं, हाणे डिनोमिनेटर वारो था कयूं। त 5 खे 1 करण जे लाइ असांखे 5 खे 5 सां वंड करणो पवंदो, त 5 खे अगरि असां 5 सां वंड कंदासीं त उहो 1 थी वेंदो। ऐं साॻे ई तरीक़े सां अगरि असां 25 खे 5 सां वंड कयूं त असांखे जेको अंक असांखे घुर्बल आहे उहो मिली वेंदो। ऐं 25 खे अगरि असां 5 सां वंड कयूं त उहो बराबरि थींदो 25 वंडिया 5, त असां वटि जवाबु अची वेंदो 5। त असां हिन क्वेश्चन मार्क जी जॻह ते 5 लिखी था छॾियूं। 1/5, 5/25 ऐं 20/100 इहे 3 इक्विवेलेंट फ्रैक्शन्स आहिनि।